हिन पाकिस्तान जहिड़े मुल्क में हिन रियासत जे अहिड़े अंधे कानून में भी नाउमीदी न ॾेखारी, मायूसी न ॾेखारी ऐं मुसलसल जदोजहद कंदो रहियो। ऐं मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि त हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जेका असांजी लाहे अमल हूंदी, अॼु असीं कानून नाफ़ज़ कंदड़ इदारनि ऐं जेकी हे डिपार्टमेंटनि जिनी हे एनवायरमेंट जे मथां आर्डर्स कढिया आहिनि, उन खे असीं वार्न करणु चाहियूं था त हिकिड़े महीने जे अंदरि नागोरी डेयरी फार्म तां जेको ज़हरीलो फुज़लो अचे पियो मल्लीर नदीअ में, उनखे बंदि कराइनि, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो रस्तो इख़्तियार कंदासीं, जंहिंजो साईं ऐलान भी करे चुको आहे। पर सिविल नाफ़रमानीअ जे सूरत में या कानून जी सूरत में भी असां सगारा हूंदासीं। असां वटि कानून जा दस्तावेज़ आहिनि, असांजो कानून पाण रस्तो ठाहींदो। जेकॾहिं कानून रस्तो न ठाहियो पोइ साईं वारी ॻाल्हि सिविल नाफ़रमानी, असां हज़ारे माण्हू खणी एक्सीवेटर ऐं बिल्डोज़र खणी जेको कानून उन्हनि खे नालो मुहैया कयो, जेको थधे नाले में किरे थो, नाज़िम नेमतुल्ला साहब करायो, उन में असां पाण वञी इन फुज़ले खे, इन गटर खे कन्वर्ट कंदासीं। बाक़ी अॼु हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे तवसत सां मल्लीर जे अवाम, मल्लीर जे नौजवाननि खे, सभिनी खे ऐं इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त मल्लीर जे माहौल खे बचाइण लाइ असां ये जदोजहद शुरू पिया कयूं। असां ये जदोजहद ईअं कंदासीं जीअं असां मंशियात जे ख़िलाफ़ करियूं पिया, कंदा रहंदासीं। ऐं हाणे असां इन जदोजहद खे, जेको माहौलियात जो जदोजहद, जेको असांजो सब्जेक्ट, जेको मल्लीर असांजी माउ आहे, इन माउ जी माउ मल्लीर नदीअ, इन खे असां कंहिं बि सूरत में बचाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख